हाँ हलो कीर्ति कीअं आई राजा। मां त ठीक आहियां। तूं ॿुधाए रोशनी, तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? हाँ मां भी बिल्कुलु ठीक आहियां मना। हो तुम्हें हिकिड़ो कमु हुयो। हा रोशनी, तुंहिंजे लाइ त मुंहिंजी जान बि कुर्बान आहे। ॿुधाए न कहिड़ो कमु अथई? न न मूंखे जान न खपे तुंहिंजी, बस हो थोड़ा पैसा। हलो हलो। हाँ हाँ हलो मूंखे आवाज अचे थी। हा रोशनी, आवाज नथी अचे। हलो हलो जान भी हाज़िर आ, तंहिंखां त जान ई घुरां सां ॿाहिरि